नाज़रीन, भारतीय सुप्रीम कोर्ट वालारियल कश्मीर की ख़ुसूसी हैसियत ख़त्म करण वारो 5 अगस्त 2019 वारो फ़ैसिलो बरक़रार रखी छॾियो। भारतीय सुप्रीम कोर्ट वालारियल कश्मीर की ख़ुसूसी हैसियत की बहाली लाइ दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। भारत की आला अदालत वालारियल कश्मीर की ख़ुसूसी हैसियत की बहाली लाइ दाख़िल कयल समूरियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। भारतीय सुप्रीम कोर्ट फ़ैसिले में चयो आहे त वालारियल कश्मीर भारत जो अटूट अंग बणिजी वियो आहे। आर्टिकल 370 लागू करण कानूनी आहे या न, इहो अहम न आहे। याद रहे तो मोदी जी तासुब परस्त हुकूमत 5 अगस्त 2019 ते वालारियल कश्मीर की ख़ुसूसी हैसियत ख़त्म कई हुई। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त भारतीय सुप्रीम कोर्ट वालारियल कश्मीर की ख़ुसूसी हैसियत ख़त्म करण वारो 5 अगस्त 2019 वारो फ़ैसिलो बरक़रार रखी छॾियो। भारतीय सुप्रीम कोर्ट वालारियल कश्मीर की ख़ुसूसी हैसियत की बहाली लाइ दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। भारत की आला अदालत वालारियल कश्मीर की ख़ुसूसी हैसियत की बहाली लाइ दाख़िल कयल समूरियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। भारतीय सुप्रीम कोर्ट फ़ैसिले में चयो आहे त वालारियल कश्मीर भारत जो अटूट अंग बणिजी वियो आहे। आर्टिकल 370 लागू करण कानूनी आहे या न, इहो अहम न आहे। याद रहे तो मोदी जी तासुब परस्त हुकूमत 5 अगस्त 2019 ते वालारियल कश्मीर की ख़ुसूसी हैसियत ख़त्म कई हुई।